महबूबन जो पाक फरमान अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन कुंत मौला फ़हाज़ा अलीयुल मौला। जंहिंजो मां मौला आहियां उनजो अली मौला आहे। सुभान अल्लाह। मौला जी माना आहे मददगार। अॼु बि मोमिन बानो मौला खां मदद घुरे थो, चए थो या अली अदरिकनी फ़ी सबीलिल्लाह, या अली अदरिकनी फ़ी सबीलिल्लाह, या अली मुंहिंजी मदद कर, या अली सदके इमाम हसन हुसैन जे मौला मुंहिंजी मदद फरमा। मोमिन सॾे थो, अली ॿेड़ो तारे थो। क़यामत ताईं मोमिन मौला खे सॾींदा, असांजो मौला मदद कंदो। मौला जी माना इहा मदद करण वारो। मन कुंत मौला फ़हाज़ा अलीयुल मौला। ऐं जेके क़यामत ताईं वली थींदा, जेके क़यामत ताईं वली थींदा, उन्हनि वलियुनि खे अॼु ताईं बि जेके वली थिया आहिनि, जा क़यामत ताईं जेके बि वली थींदा, उन्हनि खे विलायत मौला अली जे दर तां मिलंदी। विलायत अली जे दर तां मिलंदी। ऐं या अली या अली या अली या अली या अली या अली, बानो इहो विर्दु करे छॾे न, बानो त अली जो ज़िक्र वली बणाए छॾींदो आहे। अली 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 करण सां बानो वली थी वेंदो आहे। ऐं विलायत मौला जे दर तां मिलंदी आहे। ऐं हदीस पाकुनि में मुंहिंजे महबूबनि जा मौला अली सरदार जे लाइ हदीसूं आहिनि। महबूबन फरमायो, अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। जंहिं मां इल्म जो शहर आहियां, अली उनजो दरवाज़ो आहे। ऐं महबूबन फरमायो त अली मुंहिंजो भाउ आहे, अली मुंहिंजो वारिस आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहबत। ऐं जेको बि मोमिन आहे उहो अली ॾों कॾहिं बुग़्ज़ न रखंदो, ऐं मुनाफ़िक़ अली सां कॾहिं प्यार न कंदो। हिकु बुज़ुर्गान चिश्त हैश्त बेश्त में लिखियलु आहे, जॾहिं अल्लाह जे महबूब मेराज कयो। हाणे इहो किसो तमामु जेको आहे घटि माण्हुनि जेको आहे ॿुधो हूंदो। त महबूबनि जॾहिं मेराज तां आया त महबूबनि फरमायो, असहाब किराम खे फरमायो, हे किसो ॿियनि ताईं बि शेयर कयो, तव्हां पाण बि ॿुधो। अली जे आशिक़नि जो हे किसो ॿुधण सां हां ठरी पवंदो। हे किसो तमामु सभिनी मोमिननि ताईं, सभिनी आशिक़नि ताईं, मुस्लमान ताईं शेयर कयो। जॾहिं महबूबनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज शरीफ़ तां आया त महबूबनि फरमायो, अॻु में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयऊं त ए अबू बकर सिद्दीक़, मूंखे मेराज तां रब हिकु ताज ॾिनो आहे। इहो अगरि मां तोखे ॾियां त तूं छा कंदे? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चवणु लॻो, या रसूल अल्लाह, अगरि मूंखे इहो ताज तव्हां इनायत फरमाईंदो त इहो ताज मां पाए मुल्क में सदाकत जो पैगाम फैलाईंदुसि। मदीने वारे साईं फरमायो त तुंहिंजी ॻाल्हि वणी, पर अञा राज़ ॿियो आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयऊं त ए उमर फारूक, हे ताज मां तोखे ॾियां त तूं छा कंदे? चई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आका मां इहो ताज पाए सॼी दुनिया में इंसाफ़ फैलाए छॾींदुसि। मुंहिंजे महबूबनि फरमायो, उमर फारूक, तुंहिंजो जवाब बि मूंखे वणियो, पर राज़ अञा ॿियो आहे। हज़रत उस्मान गनी जो वारो आयो। हज़रत उस्मान गनी खे महबूबनि फरमायो, हे उस्मान, अगरि हे ताज मां तोखे ॾियां तूं छा कंदे? चई, या रसूल अल्लाह, अगरि मूंखे इहो ताज ॾींदो त इहो ताज मां पाए सॼी दुनिया में सखावतूं कंदुसि, सॼी दुनिया में जेको आहे सखावतुनि जो पैगाम ॾींदुसि। फरमायूं
उस्मान गनी तुंहिंजो जवाब बि मां मोहम्मद खे वणियो, पर अञा राज़ ॿियो आहे। हाणे वारो आयो मौला अली मुश्किल कुशा जो, शेरे ख़ुदा बारे सखा अबू तुराब जो वारो आयो। मुंहिंजे महबूबन फरमायो या अली, बसि न, अहिड़ो जवाब अली मौला जो तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। जे न इल्म वारो बानो या इश्क वारो ॿुधंदो त हुनजी ज़िंदगी में इनकलाब अची वेंदो। मुंहिंजे मौला खां फरमायो या अली, इहो ताज मां मोहम्मद तोखे ॾियां त तूं छा कंदे? मुंहिंजे मौला फरमायो या रसूल अल्लाह, इहो ताज अगरि मूंखे ॾींदो त अली इहो ताज पाए अयबदारनि जा अयब ढकींदो। मुंहिंजे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या अली, मूंखे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां मोहम्मद जी जान आहे। अली मूंखे बि रब इहो फरमायो हो त असाबनि मां जेको असाबी इहो जवाबु ॾेई हे ताज उनखे ॾिजां। अली, हे ताज मां तोखे थो बणायां। हाणे उहो ताज महबूबन मौला अली खे ॾिनो। जेका क़यामत तां जेका विलायत आहे उहा अली जे दर तो मिलंदी, विलायत अली जे दर तो मिलंदी। ऐं मोमिन ज़िंदगी सॼी कंदो या अली या अली या अली या अली या अली हक़।